श्रीमद् भगवत गीता अध्याय 13 खेतर गया वभाग योग। अर्जुन श्री कृष्ण भगवान के चवन लगो तो हे प्रभु प्रकृति छा खेता चवन ऐं पुरुष छा खेता चवन, खेतर छा खेता चवन ऐं खेतर गया छा खेता चवन ऐं ज्ञान छा खेता चवन ऐं गया छा खेता चवन। हे स्वामी कृपा करे उन सवालों जा जवाब ॿुधायो। श्री कृष्ण भगवान अर्जुन जा प्रेम भरिया सवाल ॿुधी ख़ुशी मां चवण लॻो त हे अर्जुन, ही जा माण्हू जी देह आहे न, तंहिंखे खेतर था चवनि। खेतर छो था चवनि? ही जो जीव तिन 84 लख जूणियूं भोगे मनुष्य देह में अचे थो तॾहिं चेतन थिए थो। कहिड़ो चेतन? परमात्मा खे सुञाणे थो, हिन देह खे पाए चङा ऐं मुंदा कम करे थो, पाप पुण्य जो फल पाए थो। माण्हुनि खां सवाइ ॿियो देह धारिन खे न को पाप आहे न को पुण्य आहे। मनुष्य देह के पाप पुण्य थिए थो। खेतर गे बि उन खे ई था चवनि जेको शरीर रूपी खेतर खे ॼाणण वारो हुजे। हे अर्जुन, उहो तूं मूंखे ॼाण, मुंहिंजो ध्यानु करे खेतर ऐं खेतर गे ॿिन्ही खे ॼाणे थो। उहो मुंहिंजो मित्र जो ज्ञान आहे। हाणे खेतर जेका देह आहे उन जो विस्तार ॿुध। इन देह जो ठाठ केतिरनि शयुनि मां ठहे थो, जिन जो विस्तार शयूं घणनि प्रकारनि जूं थियनि थियूं। वेदन में बि चयो आहे शरीर खेतर में 5 तत्व आहिनि: आकाश, पवन, अग्नि, जल ऐं पृथ्वी। पृथ्वी जो अंश देह जो मास आहे, जल जो अंश रत आहे, अग्नि जो अंश पेट में चित्राग्नि आहे, पवन जो अंश साहु आहे ऐं आकाश जो अंश पोलार आहे। उहे 5 महाभूत देह में आहिनि। मन, बुध, चित्त ऐं अहंकार, उहे 4 उहे मन, बुध, चित्त ऐं अहंकार, उहे 4 ई अंतकरण आहिनि। 5 ज्ञान इंद्रियूं ऐं 5 कर्म इंद्रियूं आहिनि: हथ, पेर, गद्या, तोजा, तवजा ऐं ॻाल्हाइण वारे ज़बान। उहे 5 कर्म इंद्रियूं आहिनि। तवजा यानी खल, सा सभिनी इंद्रियुनि में व्यापक आहे ऐं जिभ में बि 2 गुण आहिनि: स्वाद वठण महिल ज्ञान गुण अथसि ऐं ॻाल्हाइण महिल कर्म गुण अथसि। उहे 10 ई इंद्रियूं आहिनि। 5 ज्ञान इंद्रियुनि जो वरी 5 वशियूं आहिनि: अखियुनि जे विषय रूप ॾिसणु, नक जे विषय बो वठणु, कननि जे विषय आवाज़ ॿुधणु, जिभ जे विषय खटो मिठो स्वादु चखणु, गिग जे विषय थधो ततो सुञाणणु। उन मां ई सारो संसार ठहियो आहे। हिन शरीर रूपी शहर जी जेका आबादी आहे सा ॿुध। चङी शइ खाइण जी इच्छा ऐं मुंहिंजी शइ खाइण खां नफ़रत, कॾहिं सुख कॾहिं दुख, उन चैन जे मुन में हिन में आबादी आहे। हाणे जिन साधनुनि करे मुंहिंजो ज्ञान थिए थो से ॿुध। पहिरें त निर्माण रहे, पंहिंजी पूॼा ऐं मानता न कराए, गुरू गुसाइण ते न रहे, मन वचन ऐं कर्म करे सभिनी जो शेवक थी रहे, पाखंड कर्म पद आसन ठाहे न वहे, बगले वांगुरु अखियूं ॿूटे न वेहे, जीअं माण्हू सम्झनि त हीउ को वॾो संत आयो आहे ऐं अंदरि में वासना खाइण ऐं पहिरण जी हुजेसि, अहिड़ो पाखंडी न हुजे। मन वचन ऐं शरीर सां कंहिंखे ॾुख न ॾे, मतिलबु न त मन में का बि कंहिं सां बुराई न रखे, वाणी सां कंहिंखे बि बुरो न चवे, शरीर सां कंहिंखे
न मारे ऐं खेसि जेको ॾुख ॾिए तिन सां बि बुराई न करे, बल्कि धीरज धारे सभ सां अधीन हले, ऐं जेको मुंहिंजे ज्ञान ॿुधाइण वारो गुरू हुजे तंहिंजी शेवा करण करे ऐं पाणी ऐं मिटी सां पंहिंजे देह खे पवित्र करे ऐं मन इंद्रियनि खे भोगन खां उदास करे ऐं अहंकार खां परे रहे। जेको प्राणी उहे साधन करे थो उहो जनम मरण आदि दुखनि खां मुक्त थिए थो। स्त्री ऐं ॿियनि कुटुंबनि जे बातिन सां मोह न रखे, मित्र ऐं शत्रु खे हिकु समाज ॼाणे, मूं सां आनंद में रही जीअं पवित्र स्त्री पंहिंजे पति जी शेवा में रहंदी आहे ऐं पराए पुरुष ॾे निहारींदी बि न आहे, तीअं मुंहिंजा भगत मुंहिंजो स्मरण कनि था ऐं ॿियनि जो नालो न वठंदा आहिनि। जेको अहिड़ी रीति मूं सां थिए ऐं एकांत में वेहे ऐं संसारी माण्हुनि जी प्रीत न करे। हे अर्जुन, ही सभु साधन मूं तोखे ज्ञान जे करे चया आहिनि, उन्हनि साधननि खां सवाइ ॿियो जेके करे सो ज्ञानी समझ। जीअं ॾीए जो सामान तेल कप ऐं बाहि आहे, सभु गॾु कबा आहिनि तॾहिं ॾीओ ॿरंदो ऐं घर में रखिबो, ऐं उनखां सवाइ ॿियो जेके करे सो ऐं उहो सभु ॾिसण में ईंदो। सो ज्ञान हिकिड़ो ॾीओ थियो। हे अर्जुन, गिह बि मां आहियां, उन करे मुंहिंजो नालो ज्ञान आहे, जंहिंजो ॿुधण करे ॼमण मरण खां पुरुष छुटे थो। जीअं अमृत पीअण करे देह अरोग थींदी आहे, तीअं मुंहिंजो गिह रूप ज्ञान ॿुधण करे अमृत थिए थो। गिह अनादि आहे, जंहिंजी आदि कान्हे, सभ खां पहिरीं सभ खां परे आहे, उन करे उनखे पार ब्रह्म चवनि था। देह ऐं जीव उन खां परे आहे। अखियुनि, हथनि, मथे, कननि ऐं ॿियनि सभिनी अंगनि में व्यापक आहे, सभिनी खां परे बि आहे, सभिनी सां मिलियल बि आहे, सभिनी जे करण वारो बि आहे, वरी निर्गुण बि आहे ऐं कननि ऐं सभिनी गुणनि खे भोगे बि थो। वण टण हलंदड़ जीवत भूत प्राणी उन्हनि जे अंदर में बि आहिनि। अहिड़ो सुखी आहे जो ॼातो नथो वञे, उन करे परमेश्वर खे सभ खां परे चवनि था। उहो सभ में व्यापक ऐं सभ खां न्यारो बि आहे। हे अर्जुन, तूं अॻियां मूंखे ई समझ। जॾहिं सारे संसार खे नाश कंदो आहियां तॾहिं मुंहिंजो नालो ग्रासर चवंदा आहिनि, ऐं जॾहिं वरी संसार खे पैदा कंदो आहियां तॾहिं मुंहिंजो नालो उत्पत करणा चवंदा आहिनि, ऐं संसार जे अंदरि ऐं ॿाहिरि व्यापक थी रहियो आहियां, उन करे मुंहिंजो नालो विष्णु चवंदा आहिनि। सूरज आदि खां वठी जेतिरा बि तेज वारा पदार्थ आहिनि, उन्हनि सभिनी जो जोत तो मूंखे ई समझ। ऐं जेको अंधकार आहे, ज्ञान आहे, उन खां परे आहियां। हे अर्जुन, उहो ॻिह जे ॼाणण वारो जो ज्ञान आहे, उन खां परे आहियां। हे अर्जुन, खेतर खेत्र ॻिह ऐं ज्ञान ॻिह जो विस्तार तोखे मूं चङी प्रकारनि सां ॿुधायो आहे। हे अर्जुन, मुंहिंजा भगत मूंखे उन रीत हाणे मुंहिंजे चरणनि में प्रीत लॻाइनि था। हे अर्जुन, हाणे प्रकृति ऐं पुरुष जो विस्तार ॿुध। प्रकृति माया ऐं पुरुष जीव, उनखे अनादि समझ। ईअं समझ त विकार ऐं गुण प्रकृति मां उत्पन्न थियनि था। कार्य शरीर ऐं कारण इंद्रियनि, उन करे प्रकृति चइजे थो। सुख दुख जे भोगण जो कारण पुरुष चइजे थो। हाणे दृष्टांत ॿुध। मिटी जो थांव हिकिड़ो कार्य आहे, जंहिं मिटी मां बणायो वियो आहे, सा मिटी उनजो कारण आहे। जंहिं कुंभर बणायो तंहिंखे करणा चइजे थो। सो हे अर्जुन, संसार जो कार्य आहे, सो कार्य बि माया आहे। हीउ संसार माया जो स्वरूप आहे। संसार जो कारण माया ई आहे। माया मां ई संसार उत्पन्न थियो आहे। संसार जे करण हारे बि माया आहे। सो आहे टे ॻाल्हियूं माया मां समझ। हे अर्जुन, ही सारो ई वृतांत माया जो आहे। हाणे पुरुष जो जीव आहे, तंहिंजो अर्थ ॿुध। हिन प्रकृति जे पैदा कयल जो शरीर नाले जो शहर आहे। सो हिन शरीर में दुख ऐं सुख भोगण वारो जीव आहे। माया मां जा देह पैदा थी आहे। इंद्रियनि में टे गुण आहिनि, उन सभिनी खे भोगे थो। टिनी गुणनि जी गॾिजण करे जो हिन जीव खे रंग लॻे थो, तंहिं रंग करे रोकियो वञे थो। घणनि गुणनि जे संगत करे ही जीव जुणनि में पियो फिरे।
हे अर्जुन हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मां कहिड़ो आहियां, हिन माया ऐं जीव गॾिजी मुंहिंजे अॻियां कहिड़ो मज़ो ठाहियो आहे। सोने खेल या मज़े जी ॾिसण वारो मां आहियां, जीव ऐं माया जी टाइण वारो बि मां आहियां। हे अर्जुन जेके मूंखे नमस्कार कनि था उन ॿिन्ही जो न्यारो करण वारो बि मां आहियां। हिन जीव ऐं देह खां परे आहियां, उन करे मूंखे परमात्मा चवनि था। जेको माया जे दुख सुख जे भोगण वारो जीव खे ॼाणे ऐं देह इंद्रियनि जे गुणनि खे ॼाणे ऐं उन्हनि जो साक्षात्कार ॾिसण वारो जो मूंखे ॼाणे ऐं न्यारो सम्झे त उन जो फल छा थो पाए सो ॿुध। हर हर हिन संसार में ॼमण मरण आहे, तंहिंखां मुक्त थींदो कर्म जीव लाइ बंधन आहे, पर जे सभु कर्म ईश्वर अर्पण कजनि त उहे बंधन टुटनि था। अहिड़ी तरह जंहिं मां अभिमान मिटिजी वञे थो, जो अठई पहर प्रभु खे ध्याने थो, सो पाप कर्म कंदो ई केन। पाप जो मूल ईमान आहे, अपमान आहे। जिते मां आहियां उते पाप न आहे। के ध्यान मार्ग खां आत्मा खे पाण में पसंदि था, के ज्ञान मार्ग खां ऐं ॿिया वरी कर्म मार्ग खां, ऐं के वरी मुंहिंजा भगत खां मुंहिंजी महिमा ॿुधनि था ऐं मुंहिंजी महिमा ॿुधी मूं में प्रीत कनि था ऐं मुंहिंजो नालो जपनि था। उहे पुरुष मुंहिंजे परमगत खे पाईंदा। हे अर्जुन जेको वण टण या हलंदड़ जीव भूत प्राणी उत्पन्न थिया आहिनि, उन सभिनी में हिकिड़ो ई मां ई व्यापक आहियां ऐं देह जे नाश थियण करे मां नाश नथो थियां। जिन अहिड़े मूंखे करे जातो आहे, सभिनी में मूंखे सम्झियो अथसि, उहे उन ई करे सभ जा सुख ॾींदड़ ई रहनि, सभ जा सुख ॾींदड़ ई थियनि था, कंहिंखे बि दुख नथा ॾियनि। से मुंहिंजे अपनासी पद खे पाईंदा। हे अर्जुन जेके कर्म थियनि था से सभु देह इंद्रियनि ऐं मन खां थियनि था। उहे सभु माया मां पैदा थिया आहिनि। आत्मा कुझु बि नथो करे। जेको भूत प्राणियुनि जो विस्तार ॾिसी थो, उहो सभु हिकु ईश्वर जे करे ॾिस। हे अर्जुन जॾहिं तूं अहिड़ो थींदे तॾहिं तूं ब्रह्म खे पाईंदे, ऐं उहो ब्रह्म आनंद आहे जंहिंजे आदि ऐं अंत कान्हे ऐं निर्गुण आहे, गुणनि खां परे आहे, अविनाशी आहे। हे कंती नंदन हिकिड़ो ॿियो बि मुंहिंजो प्रताप ॿुध, जंहिंजे अॻियां ॿिया प्रताप कुझु बि न आहिनि। जीअं सूरज सवेर जे महिल उभर खां प्रकाश कंदो आहे त यकदमि सभिनी देशनि में प्रकाश थी वेंदो आहे, तीअं हाथी खां वठी कोयले ताईं सारे संसार में हिकु ई भेरे सभिनी जीवन खे पैदा करियां थो। अक्षुप में जीव जे शरीर खे पैदा करियां थो। जेके बि जीव ज्ञान जे अखियुनि सां मुंहिंजो प्रताप वीचारे ऐं मुंहिंजी स्तुति करे त श्री कृष्ण भॻवानु धन्य आहे, जो हिकु खंड में सारो संसार पैदा करे थो। अहिड़ो जो ईश्वर समर्थ आहे, अहिड़ो परम आत्मा आहे, उन खे मुंहिंजो वारो वार नमस्कार आहे। जेको पुरुष मूंखे रीत अहिड़ी रीत ॼाणे ऐं मुंहिंजी स्तुति करे थो, उन जो फल ॿुध। उन पुरुष जनम मरण जे दुखनि खां पार थी प्रेम पद खे पाए थो। ईअं ई श्रीमद भगवत गीता अपसन ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण अर्जुन स्वांत खेत्र गया वभाग योग नाले 13 अध्याय समाप्त थियो। तात पर्च अध्याय जो मक़सद जनम मरण ॿियनि ॾुखनि खां मुक्त उहो थींदो जेको मनुष्य मन वचन ऐं शरीर सां कंहिंखे ॾुख न ॾे, शरीर सां कंहिंखे न मारे, वाणी सां कंहिंखे बुरो न चवे, अहंकार न करे। जेकॾहिं ॿियो खेसि ॾुख ॾे त बि धीरज धारे ऐं शांत चित रहे। 13 अध्याय जो मातम ॾुखनि देश में हरणा नाले हिकिड़ो नंगर आहे। उते हिकु पापण स्त्री रहंदी हुई। मांस ऐं शराब वरताईंदी हुई, ककरम पुण कंदी हुई। हिकु ॾींहुं हिकु माण्हू सां ककरम कयाईं। वरी हिन खे चयाईं त फलाणी जाइ ते मां तो वटि ईंदसि ऐं तूं बि उते अचु। उहो माण्हू उन जंगल में वियो त उहा स्त्री शींहं खे ॾिसी डिॼी वई। शींहं चयो त हीअ स्त्री मां तोखे खाईंदसि। तॾहिं स्त्री चयसि त तूं पंहिंजी अॻे जनम जी ॻाल्हि ॿुधा त तूं केरु हुएं। तॾहिं शींहं चयो त मां अॻे जनम में ब्राह्मण हुअसि ऐं हिकु ॾींहुं बाहि जे लालच करे सवेर सुबुह जो घर मां निकिरी ॿाहिरि वियसि ऐं रस्ते में धिको खाधमि। धिके खाईंदे ई साह निकिरी वियुमि। यम दूत
धर्मराय वटि वठी हलिया। धर्मराय हुकुम ॾिनो त हिन पापी खे वञी शींहं जो जनमु ॾियो। मूंखे हुकुम ॾिनो त जेको पापी आहिनि उनखे मारे तूं खाईंदो कर। जेको साधू ईश्वर या भगत हुजनि उन्हनि जे वेझो बि न वञे, तंहिं करे मां तोखे खाईंदुसि। एतिरो चई हिन स्त्री खे खाई वियो। तॾहिं उन स्त्री खे यमदूत धर्मराय वटि वठी विया। धर्मराय हुकुम ॾिनो त हिनखे चंडालणी जो जनमु ॾियो ऐं उन स्त्री वञी चंडालणी जो जनमु पातो। हिकिड़े ॾींहुं उहा चंडालणी नर्मदा नदी जे किनारे खां लंघी ॾिठाई त हिकिड़ो साधू गीता जे 13 अध्याय जो वेठो पाठ करे ऐं उहे ई ॿुधण लॻी। जॾहिं साधू पाठ करे भोग विधो त चंडालणी जी देह छुटी, देवताउनि जी देह पाताई। आकाश मां वमान आया, उन्हनि में चढ़ी वैकुंठ वञण लॻी। तॾहिं साधू पुछियसि त तो कहिड़ो पुञ कयो आहे जंहिं करे वैकुंठ थी वञी? तॾहिं हिन चयो त हे संत, मूं उन ई तुंहिंजे पाठ खे ॿुधो आहे, तंहिं करे मां देवलोक ॾे थी वञा। तॾहिं साधू खे हथ ॿधी वेनती करे चवणु लॻी त गीता जो हिकिड़ो श्लोक जो पाठ शींहं जी नेमत बि ॾे त शींहं जो बि मुक्ति थिए। तॾहिं संत हिकु श्लोक जो फल शींहं जी नेमत ॾिनो ऐं शींहं जी बि मुक्ति थी पई ऐं पोइ ॿई विमान में चढ़ी वैकुंठ ॾे रवाना थिया। 13 अध्याय जो पाठ कंदे साधु बि 13 अध्याय जो पाठ कंदे मुक्ति खे प्राप्त थियो। श्रीमद भगवत गीता जी 13 अध्याय जो मातम समाप्त थियो।